पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त कालाबाग डैम वांगुरु सिंधु दरिया मां केनाल कढण जो हिक तरफ़ो फ़ैसिलो बि नाकाम साबित थींदो। मुस्लिम लीग नून सम्झे थी त वटनि अक्सरियत आहे ऐं कंहिं खां पुछण जी ज़रूरत नाहे। मुस्लिम लीग नून वटि पार्लियामेंट में 90 जे ॾहाके वांगुरु 2/3 जी अक्सरियत नाहे। नून लीग जी सियासत मोटरवे खां शुरू थी मोटरवे ते ख़त्म थी वेंदी आहे। हुकूमत खे क़ौमी मसइलनि जे हल लाइ सभिनी खे गॾु खणी हलणो पवंदो। मुस्लिम लीग नून खे हुकूमत जी कामयाबीअ लाइ इतफ़ाक़ राय सां फ़ैसिला करणा पवंदा। तमाम फायरवॉल विझी वरी VPN ते पाबंदी लॻाए छॾी आहे। कॾहिं चयो पियो वञे त इंटरनेट सुस्त आहे ऐं कॾहिं चयो पियो वञे त तार कटिजी वई आहे। समुंड में कहिड़ियूं मछियूं आहिनि जेकी इंटरनेट केबल खाई रहियूं आहिनि। अहिड़ी इंटरनेट स्पीड सां परॾेही सीड़पकारनि खे कीअं आंदो वेंदो। बचाव वारो वज़ीर ख़्वाजा आसिफ चयो आहे त PTI बानी कंहिं सां मुख़लिस नाहे। हू माण्हुनि खे इस्तेमालु कंदो आहे। दुआ आहे त ॻाल्हियूं कामयाब थी वञनि। ॾिसणो पवंदो त हू किथे इस्तेमालु त न थी रहिया आहिनि। अहिड़ो छा थियो आहे जो कमेटी क़ाइमु थी वई ऐं ॻाल्हियूं थी रहियूं आहिनि। समूरनि शयुनि जो रुख अमरीका ऐं बरतानिया तरफ़ आहे। हू ॻाल्हियुनि जो मुखालिफ़ नाहे पर 2 सालनि ताईं रुॻो एस्टेब्लिशमेंट सां ॻाल्हियुनि जो ज़िद कयो वियो ऐं चयो वियो त हुकूमत जी का हैसियत नाहे। अमरीका जी ग़ुलामी क़बूल कई जंहिंजो नतीजो अॼु ताईं भोगे रहिया आहिनि। जनरल ज़ियाउल हक़ ऐं परवेज़ मुशर्रफ अमरीका लाइ जंग कई। हाणे PTI बानी अमरीका खे मिनतू करे रहिया आहे त खेसि बचाए वञे। अफ़गानिस्तान मां 40,000 माण्हुनि खे वापसि हाणे ॿीहर आबाद कयो वियो। PTI 7,000 माण्हू वापसि आणण जो त पाण एतिराफ़ कयो। नवाज़ शरीफ आसिफ ज़रदारी ऐं PTI बानी खे गॾिजी विहणु घुर्जे। हुकूमत ऐं मुख़ालिफ़ धुर में ॻाल्हियुनि लाइ कम्युनिकेट क़ाइमु थियणु घुर्जे। ॻाल्हियुनि ज़रिए 40 सालनि खां हलंदड़ बहिराणनि खे हल कयो सघे थो। राणा सनाउल्लाह मुल्क दुरुस्त रुख में न वञी रहियो आहे तंहिं करे हुकूमत में शामिल न आहियां। पाकिस्तान रिमोट कंट्रोल जमहूरियत ज़रिए अॻिते नथो वधी सघे। ख़्वाजा साद रफ़ीक मुल्क ते पाबंदियुनि जी हिमायत कंदड़ पाकिस्तानी नाहिनि। 9 मई ते मुल्क खे कमज़ोर करण जी कोशिश कई वई। PTI ॻाल्हियुनि लाइ कमेटी क़ाइमु करण जी दरख़्वास्त कई। ॻाल्हियूं कहिड़ियूं थींदियूं फ़ैसिलो हुकूमत ऐं मुख़ालिफ़ धुर खे करणो आहे। स्पीकर अयाज़ सादिक तहरीक इंसाफ़ TTP सां ॻाल्हियुनि जो ज़िम्मेवार अॻूणे आर्मी चीफ क़मर जावेद बाजवा खे करार ॾेई छॾियो। उमर अयूब जो चवणु आहे त TTP सां ॻाल्हियुनि ते जनरल बाजवा चयो त हर मसइले जो हल ॻाल्हियूं ई आहिनि। शिवली फराज़ जो चवणु आहे त ॻाल्हियुनि में PTI बानी सां रिलीफ न ॻोल्हे रहिया आहिनि। मुल्क आइन जे बुनियाद ते हलणु घुर्जे पर हिते पिक एंड चूज़ थींदी आहे। सदर आसिफ अली ज़रदारी तरफ़ां रोड़ी केनाल खे पको करण जो ऐलान। संदसि चवणु आहे त रोड़ी केनाल खे पको करण लाइ 15 मिलियन रुपयनि जी रक़म रखी आहे। सखर में आलमी मयार जी अस्पताल क़ाइमु कई वई आहे। ख़र्च सिंध सरकार भरींदी। PP अवाम खे सहूलियतूं फराहम करे रही आहे। कैंपस क़ाइमु करण लाइ डॉक्टर आसिम जूं कोशिशूं साराह जोॻियूं आहिनि। सखर में डॉक्टर ज़ियाउद्दीन अस्पताल कैंपस यूनिवर्सिटी जो इफ़्तिताह करे छॾियो। सदर आसिफ अली ज़रदारी ऐं PP चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी सां JUI अॻुवान राशिद महमूद सुमरे जी नओं देरो हाउस में मुलाक़ात। परियाल टालपुर बि मौजूद। मुलाक़ात दौरान मदरसनि जी रजिस्ट्रेशन ऐं सियासी सूरतहाल समेत मुख़्तलिफ़ मामलनि ते ॻाल्हियूं। बाहूखोसो में कार इल्ज़ाम हेठि बिटो क़त्ल। हमल जखराणी पंहिंजी धीउ पीरा ऐं नौजवान खान वसायो खे क़त्ल करे छॾियो। ऐं पाकिस्तान ॾखण अफ्रीका खे कामयाबीअ लाइ 148 रन्स जो टारगेट ॾेई छॾियो। क़ौमी टीम ॿी इनिंग्स में 237 रन्सुनि ते ढेर। स्टार बैटर बाबर आज़म ऐं सऊद शकील जूं 50, फास्ट बॉलर यानसन जूं 6 विकेटूं।